अस्सलामु अलैकुम। IBS अखर टेस्टिंग सर्विस जे पोर्टल ते डिग्रियूं तोड़े तस्वीर CNIC ऐं डोमिसाइल स्कैन थियल अपलोड करणु लाज़मी आहे ऐं पोर्टल तरफ़ां हर स्कैन थियल तस्वीर जी साइज़ 1 MB खां मथे न हुजणु खपे। अचो त हिन वीडियो ज़रिए मोबाइल तोड़े कंप्यूटर में तस्वीर खे रीसाइज़ करण जो तरीक़ो सम्झूं। अगर अवां मोबाइल फ़ोन इस्तेमालु पिया कयो त सभ खां पहिरीं पंहिंजी मोबाइल जे प्ले स्टोर में वञो ऐं पोइ उते फ़ोटो कंप्रेस 2.0 सर्च कयो ऐं उन एप्लीकेशन खे इंस्टॉल कयो। हाणे इहा इंस्टॉल्ड एप्लीकेशन खोलियो ऐं गैलरी जे बटन खे दॿायो ऐं घुर्बल तस्वीर सिलेक्ट कयो। तव्हांखे एप्लीकेशन में खाॿे पासे खां तस्वीर जी ओरिजिनल साइज़ नज़र ईंदी जेका 2.63 MB आहे। हाणे तव्हांखे हेठि रीसाइज़ इमेज में 2 बटन नज़र ईंदा, हिकिड़ो रीसाइज़ ऐं हिकिड़ो क्विक रीसाइज़। पहिरीं असां रीसाइज़ जे ऑप्शन सम्झूं, उन खां पोइ असीं क्विक रीसाइज़ जो ऑप्शन सम्झंदासीं। हाणे तव्हां रीसाइज़ जे बटन खे दॿायो, साइज़ प्रीसेट में वञी कस्टम हाफ या 1/4 या जेका बि इन में ऑप्शन ॾिनल आहिनि उन्हनि मां को बि हिक जी चूंड कयो। जेकॾहिं तव्हां हाफ ऑप्शन जी चूंड कयो था त तस्वीर जी साइज़ अधु थी वेंदी। उन खां पोइ रीसाइज़ जे बटन खे दॿायो। जेकॾहिं पोइ बि घुर्बल साइज़ न मिले त ॿीहर इहो स्टेप दोहरायो त साइज़ 1 MB खां घटि थी वेंदी। पोइ उहा तस्वीर पोर्टल ते आसानीअ सां अपलोड करे सघो था। हाणे अचूं था क्विक रीसाइज़ जे बटन ते। जीअं क्विक रीसाइज़ जे बटन खे दॿाईंदा त तस्वीर जी ऑटो साइज़ घटिजी वेंदी। मोबाइल ते तस्वीर जी साइज़ घटाइण खां पोइ हाणे अचूं था कंप्यूटर। सभ खां पहिरीं पेंट एप्लीकेशन सर्च कयो, पेंट में फाइल खे क्लिक कयो ऐं घुर्बल तस्वीर सिलेक्ट कयो। घुर्बल तस्वीर सिलेक्ट करण खां पोइ ओपन खे दॿायो त घुर्बल तस्वीर तव्हांजे साम्हूं अची वेंदी ऐं उन खां पोइ रीसाइज़ जे बटन खे दॿायो ऐं रीसाइज़ में पिक्सल जे ऑप्शन खे चूज़ कयो ऐं उते पंहिंजी घुर्बल साइज़ लिखो। साइज़ लिखण खां पोइ उन खे सेव एज़ कयो। सेव एज़ करण खां पोइ तव्हां उन फाइल खे ॾिसंदा त उन जी साइज़ घटिजी वई आहे। पहिरीं इन फाइल जी साइज़ 1 MB खां वधीक हुई। रीसाइज़ थियण खां पोइ इन फाइल जी साइज़ 604 KB थी वई। सभिनी डॉक्यूमेंट्स खे रीसाइज़ करण खां पोइ हाणे तव्हां आसानीअ सां इहे सभु सर्टिफिकेट IBS अखर जे पोर्टल ते अपलोड करे सघो था ऐं PST ऐं JEST लाइ अप्लाई करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो हीअ वीडियो ॼाण मुहैया कंदड़ आहे त पोइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ बाबति तव्हांखे ख़बर पइजी सघे।